इस्लाम के ॿिनि मज़हबनि ते फ़ोक़ियत इन करे हासिल आहे छाकाणि जो इस्लाम उन्हनि सभिनी मज़हबनि जो एतिराम करणु सेखारे थो। त जॾहिं इस्लाम सभिनी मज़हबनि जो एतिराम करणु सेखारे थो त पोइ राशिद महमूद सुमरो केरु थींदो आहे जो असांजे रंगनि जी तौहीन करे। शहीद ख़ालिद महमूद सुमरो हिकु वॾी शख़्सियत हुई जंहिंजी इज़त हुई ऐं उनजो कारण इहो हुयो त हू सिंध परस्त हुयो, पर लॻे नथो त राशिद महमूद सुमरो साहिबु पंहिंजे पीउ जी पोइ लॻी कंदे सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदो। मतिलबु यूनिवर्सिटीज़ में होली छो नथी मल्हाए सघिजे? यूनिवर्सिटीज़ में फेस्टिवल थी सघनि था, यूनिवर्सिटीज़ में मेला थी सघनि था, यूनिवर्सिटीज़ में ॿियूं सरगर्मियूं थी सघनि थियूं, पर एतिराज़ रुॻो होली ते आहे। असांखे ख़ुशियूं खपनि, असांखे माणपो खपे, असांखे होली खपे, असांखे मस्जिदूं खपनि, असांखे पुरअमन इस्लाम खपे, असांखे उहा सिंध खपे जॾहिं ईद अचे त असां सां गॾु हिंदू भाइर बि असांजी ख़ुशियुनि में शरीक थियनि। असांखे उहा सिंध खपे जॾहिं होली हुजे त असांजा मुस्लमान भाइर बि उन्हनि सां गॾु झुमरियूं हणंदे नज़र अचनि। सिंध जो इज्तमाही शऊर बेदार थी चुको आहे। हाणे बेतुकियूं ॻाल्हियूं न हलंदियूं।